कबूल। हाणे खून जो बदलो खून सां वठिबो। पोइ भल सरदार खान मूंखे भाई जे फंदे ते चाढ़े छॾे। वाइदो सोची समझी कयो। किथे ईअं न थिए जो सुभाणे तव्हां वाइदे खिलाफ़ी कयो। ज़हर ज़िंदगी ड्रामो तमाम जल्द बंद थियण वारो आहे। 254 एपिसोड में अवां ॾिसंदा त रबन धमाकेदार एंट्री कंदो। जॾहिं ॻोठ पुॼंदो त रबन खे ख़बर पवंदी त रबन जो भाउ राणो, जंहिंखे कमीने कमाल खान ऐं शैतान ओठे घुटा ॾेई मारे छॾियो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ग़ुलाम जहिड़ो दलाल भी कंहिं शैतान खां घटि कोन्हे। बहरहाल ॻाल्हि कंदासूं ओठे ऐं कमाल खान जी त कहिड़ी बेदर्दीअ सां रबन जे भाउ राणे खे अकेलो करे घुटा ॾेई 6 ॼणनि मारे छॾियो। 6 जा 6 ही गिदड़ हुया। अकेलो शींहं जियां बब्बर शेर हुयो राणो। राणे पंहिंजी मुड़सी ॾेखारी। माज़ूर हूंदे बि कमाल खान खे घुटा ॾियण ते ज़ोर ॾिना, पर अचानक शैतान ओठो अची वियो, जंहिं कमीने कमाल खान जी चिमचागिरी करण जे लाइ, सनी करण जे लाइ। चवंदा आहिनि त ओठो मुड़ुस माण्हू आहे, पर मुड़ुस माण्हू तॾहिं हुजे हा जॾहिं कमाल खान जहिड़े कमीने माण्हू जी सनी न करे हा। बहरहाल ओठे पिछाड़ी में पंहिंजो पाण खे सनी करे मुड़ुस माण्हू न पर भाड़ियो ज़ाहिर करे छॾियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 254 एपिसोड में अवां ॾिसंदा त रबन खे मीरा सॼी हक़ीक़त ॿुधाए चुकी आहे त मूंसां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कमाल खान ई ज़ुल्म कया आहिनि। हाणे रबन खे जॾहिं मज़लूम भाउ राणे जे मरण जी ख़बर पवंदी त वीचारो भॼंदो डुकंदो घर अची पुॼंदो, जिथे ॻोठ में ॾिसंदो त राणो मरी चुको आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 254 एपिसोड तमामु ख़तरनाक मोड़ खणी ईंदी, जंहिंमें ओठो ऐं कमाल खान ज़िंदा कोन बचंदा। ओठे ऐं कमाल खान जी ॻीचीअ में रबन जा डिघा रसा सोढ़ा थी बीहंदा ऐं रबन कमाल खान ऐं ओठे सां उहो हशर कंदो जो ॾह ॾिसंदो ऐं ॾह पूरो ॿियनि माण्हुनि खे मिसाल ॾींदो त सनी करण वारनि जो अंजाम इहो हूंदो आहे। नाज़रीन, ओठे खे चवंदा हुआसीं त ही क़ैद में जॾहिं हुयो 5 वक़्त निमाज़ पढ़े पियो ऐं ॿाहिरि निकितो त असां इहो पिया सम्झूं त तमामु घणो सुधरी निकितो आहे, पर चवंदा आहिनि त शैतान जो पुछ हुके जे नड़ में केतिरा ई साल छो न अंदरि हुजे, पर जॾहिं ॿाहिरि निकिरंदो त उहो टेड़े जो टेड़ो ई हूंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठे बि पंहिंजो पाण खे उहो ई ज़ाहिर कयो आहे। नाज़रीन, सम्झी तव्हां विया हूंदा त मां कंहिंजी मिसाल ॾियां थो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन जे भाउ राणे खे अकेलो करे मारण वारा के मुड़ुस माण्हू न हुया, वॾा के भाड़िया हुया। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन खे पंहिंजी मीरा सॼी हक़ीक़त ॿुधाए चुकी आहे त मूंसां ज़ुल्म, लॼ लुट, मूंखे अगवा, मुंहिंजे मथां तशद्दुद, मुंहिंजी पुठीअ ते जेके ज़ख़्म ताज़ा बीठा आहिनि उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कमाल खान ॾिना आहिनि। कमाल खान जा मां धक बर्दाश्त कोन करे सघी आहियां, पर अॼु ताईं मूंखे यादि आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 254 एपिसोड में रबन त अची वेंदो, पर नाज़रीन वॾी हिकु ॾुख जी ॻाल्हि इहा आहे जो ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्तु हलियो। पूरी सिंध खे तमामु घणो इंजॉय ॾिनो, तमामु भलनि अदाकारनि सुठी परफॉर्मेंस कई, सुठो कमु कयो। बहरहाल हीउ ड्रामो तमामु जल्द बंदि थियण वारो आहे। कुझु क़िस्तूं बतियूं आहिनि जेको तमामु जल्द ऑनियर थी करे हीउ ड्रामो पंहिंजी पुॼाणीअ ते वेंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठो ऐं कमाल खान निर्वार ज़ाहिर थी पिया आहिनि। हाणे ज़हर ज़िंदगी ड्रामे जो हलणु नामुमकिन आहे, छो त रबन बि अची वियो ऐं रबन जे भाउ राणे खे बि मारे चुका आहिनि। ॿी तरफ़ ओठे जो सोट वारिस बि ओठे खां लातालुकी जो इज़हार करे चुको आहे। इन जो मतिलबु इहो आहे त वारिस ऐं रबन गॾिजी इन्हनि कमीननि खे नेस्त ऐं नाबूद कंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रईस गफ़ार खान बि अकेलो ऐं हीणो बणिजी चुको आहे। जॾहिं रबन पंहिंजी दह मीरा जी ॾिनल सॼी कहाणी रईस गफ़ार खान जे साम्हूं रखंदो त रईस गफ़ार खान सरेआम रबन खे इजाज़त ॾींदो त तूं कमाल खान सां जहिड़ी तादी वणई सो कर, मूंखे तुंहिंजे तरफ़ां खुलियल इजाज़त आहे। रबन रईस गफ़ार खान जी इजाज़त खां पोइ कमाल खान जे घर घिरंदो, जिथे रबन जी भेण पठाणी ॿई कुल्हो कुल्हे सां मिलाए ॿई भेण भाउ गॾिजी कमाल खान सां उहो हशर कंदा
जो ईंदड़ एपिसोड में अवां ज़बरदस्त तरीक़े सां ॾिसी सघंदा। नाज़रीन, तमामु ज़बरदस्त ड्रामो रहियो, तमामु बहितरीनु अदाकारनि परफॉर्मेंस कई। सभ खां नंबर 1 ते रबन, राणो, मीरा ऐं पठाणी तमामु वेल एंड गुड ज़बरदस्त परफॉर्मेंस करे आया आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी पहिरीं एपिसोड खां आख़िरी एपिसोड ताईं ही 4 किरदार तमामु ज़बरदस्त परफॉर्मेंस कई आहे। पर इन चइनी किरदारनि खे रोआरण वारे कमाल ख़ान हिकु नए ऐं जूनियर माण्हू थी करे तमामु सुठी अदाकारी कई आहे। तमामु ज़बरदस्त कमाल ख़ान किरदारु कयो आहे, जंहिंजी वजह खां ही ड्रामो तमामु घणो हलियो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे राइटर खे बि सलाम आहे जो एतिरियूं क़िस्तूं हलाए चुको, किथे बि को भंड न ॾिनो, किथे बि का ग़लती न कई। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे राइटर खे बि एप्रिशिएट कयूं था, पर ओठे बि तमामु गुड परफॉर्मेंस कई आहे। ओठे जो वॉइस क्वालिटी ऐं किरदारु, ॻाल्हाइण जो अंदाज़, डायलॉग डिलीवरी तमामु ज़बरदस्त आहे। उमैद अली कलवड़ जो मां ज़ाती फ़ैन आहियां, तमामु बहितरीनु अदाकार आहे उमैद अली कलवड़ साहब। आज़म मेंगल साहब त उहा बि वर्चुअल स्टाइल अदाकार आहे, ज़बरदस्त परफॉर्मेंस कई आहे। कॉमेडी में पहिरियों दफ़ो बहरहाल ज़बरदस्त परफॉर्मेंस। सो हीरो जो किरदारु एतिरो बहितरीनु नमूने सां पूरी सिंध, बल्कि जिथे भी सिंधी ॿोली ॻाल्हाई ऐं ॿुधी वञे पई, उते सिर्फ़ु चइनि किरदारनि जो ई नालो ॿुधण में अचे पियो। हिकु रबन, ॿियो राणो, मीरा ऐं पठाणी तमामु ज़बरदस्त परफॉर्म कई आहे। नाज़रीन, रईस गफ़ार ख़ान भी तमामु भली अदाकारी कई, वॾो सीनियर आर्टिस्ट आहे, लेजेंड आहे, उन्हनि जी का ॻाल्हि ई न आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामो पुॼाणी ते पहुचण वारो आहे, तमामु जल्द हिन जी पुॼाणी थींदी। ज़हर ज़िंदगी ड्रामो तव्हां थी सघे थो त कुझु क़िस्तूं ॾिसी सघो था, बाक़ी अॻिते हलणु ज़हर ज़िंदगी ड्रामे जो मुमकिन ई न बल्कि नामुमकिन आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो असांजी HD TV ते जेको छंछर ऐं आचर ते हलंदो आहे, उहो बि ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां आहे, जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी। उन ड्रामे में भी अव्हांजा मनपसंद अदाकार आहिनि। आज़म मेंगल आहे, अब्बास गुल आहे, S भट्टी आहे, इस्माइल चांडियो आहे, रिमशा शहज़ादी आहे, लाइबा बलोच आहे, ऐं इन सां गॾोगॾु महबूब शेख, मोहब कुरैशी, सजाद समो, आशिक नवाज़, अकबर उत्तरादी, उस्ताद अहमद अली दायो, उस्ताद गुल मुनीर गुल, ज़ाकिर खोसो, नदीम चांडियो, ऐं उन सां गॾोगॾु ॿिया काफ़ी न्यू टैलेंट अदाकार भी आहिनि, जंहिंमें जावेद बुढ़ो, रहीम बुढ़ो तमामु ज़बरदस्त न्यू टैलेंट अदाकार में तमामु सुठी परफॉर्मेंस कई आहे। उन सां गॾोगॾु कॉमेडी में भी ज़बरदस्त अदाकार आहिनि अकबर उत्तरादी ऐं आशिक नवाज़। सो महबूब शेख हिन ड्रामे में ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में कमाल ख़ान जो किरदारु करे पियो, ऐं जंहिंखे अव्हां रबन जे नाले सां सुञाणींदा आहियो, आज़म जान मेंगल, उहो हिन ड्रामे में ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में कादन कबूतर जो किरदारु अदा करे पियो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी एपिसोड नंबर 8 सुभाणे शाम 7 बजे हलंदी, सिर्फ़ु असांजी HD TV यूट्यूब चैनल ते। ॾिसणु न विसारींदा। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जा रीशूट जेके आहिनि, शूटिंग दौरान जेके व्लॉग ठहियल आहिनि, उहे असां अव्हांखे असांजी TV ते ॾेखारींदासीं। सूमर खां इंशाअल्लाह असांजो सिलसिलो जारी रहंदो। असांजी TV जंहिं ते अव्हां पहिरें बि तमामु घणियूं अपडेट ॾिठियूं आहिनि, तमामु वॾो चैनल आहे, तमामु सुठो चैनल आहे। इंशाअल्लाह तमामु जल्द असां अव्हांखे असांजी TV ते बि एंटरटेन कंदासीं, छो त काफ़ी महीननि खां उहो चैनल बंदि आहे। इंशाअल्लाह तमामु जल्द उहो खुली वेंदो तव्हांजी दुआनि सां। ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त रहियो, तमामु भली अदाकारी कई, तमामु सभिनी किरदारनि। उन सां गॾोगॾु एजाज़ कुलाची तमामु पुराणे दौर जो आहे, जंहिं दौर जा नोट बि ॻरी विया, जंहिं दौर जा नोट भी हिन टाइम बंदि थी चुका आहिनि, उन दौर जो अदाकार आहे एजाज़ कुलाची। पर ज़हर ज़िंदगी ड्रामे में पिछाड़ीअ में वीचारे 55-60 साल जी उमिरि में पंहिंजो पाण खे जेको आहे सोप सीरियल ज़हर ज़िंदगी में आणे करे पंहिंजो पाण खे ज़ाहिर करे वियो वारिस जे किरदार सां। सुठी ॻाल्हि आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे खां पहिरियां ई जेकॾहिं एजाज़ कुलाची, पत्थर दुनिया, पत्थर जा माण्हू, वकोड़ियल वजूद, ऐं उन सां गॾोगॾु खोड़ सारा ड्रामा हुया, कंडनि जी सेज, पंहिंजा परावा, दर्दनि जो दरिया। अहिड़नि ड्रामनि में जेकॾहिं एजाज़ कुलाची थोरो माइंड पंहिंजो ठाहे आहे, सखर शहर सां तालुक़ु रखे थो, को परे जो न आहे, जेकॾहिं रखे आहे तालुकात त तमामु घणो पुराणो बहितरीनु अदाकार आहे, ज़बरदस्त। स्टेज जी दुनिया में भी तमामु भलो कमु कयो आहे एजाज़ कुलाची। उर्दू में भी तमामु घणी परफॉर्मेंस कई आहे उर्दू चैनल ते, ऐं उन सां गॾोगॾु KTN जी बुनियाद में, KTN जी शुरूआत में एजाज़ कुलाची जो सोप सीरियल हलंदो हो, जंहिं टाइम नवां उन टाइम अब्बास गुल ऐं ॿिया अदाकार काफ़ी उन्हनि खे को कमु न हूंदो। एजाज़ कुलाची तमामु घणो सीनियर आहे, ईअं सम्झो त PTV जे दौर जो आहे। बहरहाल हिन वक़्तु उनखे वारिस जे किरदार सां सुञाणनि था। तमामु सीनियर आर्टिस्ट आहे, बहितरीनु आर्टिस्ट आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में
वारिस भी तमामु सुठी परफॉर्मेंस कई आहे। वारिस जो किरदारु हीरो जो किरदारु हुयो, तमामु सुठी परफॉर्मेंस कई आहे वारिस भी। उन सां गॾु लाइबा बलोच बिल्कुलु ई न्यू छोकिरी जंहिं तमामु उन भी सुठो किरदारु कयो आहे, जेको वारिस सां गॾु वारिस सां प्यार करे थी। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन ऐं मीरा जी त का ॻाल्हि ई न आहे। रबन ऐं मीरा जी कहाणी ज़हर ज़िंदगी ड्रामे में ईअं आहे जीअं कंहिं दौर में लैला मजनू ऐं हीर रांझे जी कहाणी हुई। सो रबन ऐं मीरा जी कहाणी एतिरी ज़बरदस्त, एतिरी बहितरीनु, पूरी सिंध रबन ऐं मीरा जी परस्तार आहे। ना सिर्फ़ु रबन ऐं मीरा बल्कि रबन ऐं राणो, मीरा, पठाणी, ही 4 किरदार ऐं उन सां गॾो गॾु रबन ऐं राणे जी जेकी माउ जो किरदारु हुयो तमामु सुठो हुयो ऐं रबन ऐं राणे जे पीउ जो किरदारु तमामु ज़बरदस्त हुयो। ही 6 मतिलबु पूरो घर वारो जेको स्पेल आहे तमामु ज़बरदस्त हिननि परफॉर्मेंस कई आहे। तव्हां जेकॾहिं ज़हर ज़िंदगी ड्रामे में तव्हांखे कहिड़े बि अदाकार जी अदाकारी जेकॾहिं वणी आहे त कमेंट में असांखे ज़रूरु ॿुधाईंदा, छो त ज़हर ज़िंदगी ड्रामो हाणे तमामु जल्द बंदि थियण वारो आहे। इन करे अव्हां उन अदाकार जो नालो लिखंदा कमेंट में ऐं उन्हनि जो हौसलो थी पवंदो, उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी, ख़ुशी थींदी जो असांजी सिंध जा माण्हू असांखे लाइक कनि था। भले उहो सीनियर आर्टिस्ट आहिनि ज़हर ज़िंदगी ड्रामे में पहिरीं किस्त खां हिन वक़्तु ताईं जेके बि कमु करनि था, या विच में जीअं आयो आहे वारिस ख़ान जो किरदारु तमामु सुठो, लाइबा बलोच जो किरदारु तमामु ज़बरदस्त हुयो जेका वारिस सां प्यार करे थी। इन सां गॾु गॾु ॿिया काफ़ी आर्टिस्ट आया आहिनि जीअं भाऊ आचर आयो आहे। तमामु सुठा सुठा अदाकार आहिनि ज़हर ज़िंदगी ड्रामे में। जेकॾहिं अव्हांखे कंहिंजी बि अदाकारी वणी आहे त असांखे कमेंट में ज़रूरु आगाह कंदा। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां नओं ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी ॾिसणु न विसारींदा, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV यूट्यूब चैनल ते, जंहिंमें अव्हांजा मनपसंद अदाकार शामिल आहिनि। जी हा, जंहिंमें मीरा रूबी जो किरदारु अदा करे पई ऐं रबन कादन कबूतरी जो किरदारु अदा करे पियो। उन सां गॾु जंहिंखे अव्हां जबल जे नाले सां सुञाणींदा आहियो, अब्बास गुल, उहो बि हिन ड्रामे में आहे जेको अमानत अली जो किरदारु अदा करे पियो, ऐं इस्माइल चांडियो नवाब साहब जो, ऐं उस्ताद अहमद अली दायो जेको आहे कादन कबूतरी जो पीउ जो किरदारु अदा करे पियो, आशिक नवाज़ वलू बरोच जो, ऐं अकबर उतरादी कांडेरे व्याजखोर जो, ख़ादिम हुसैन खखराणी आहे, यार मोहन बुअड़ आहे, इमदाद हुसैन लाशारी आहे, सजाद समो आहे, महबूब शेख आहे, मोहब कुरैशी आहे। तमामु सुठा सुठा आर्टिस्ट आहिनि। इरशाद भट्टी आहे। सो ॾिसणु न विसारींदा, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV ते। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। डुकंदो घर अची पुॼंदो, जिथे ॻोठ में ॾिसंदो त राणो मरी चुको आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 254 एपिसोड तमामु ख़तरनाक मोड़ खणी ईंदी, जंहिंमें ओठो ऐं कमाल ख़ान ज़िंदा कोन बचंदा। ओठे ऐं कमाल ख़ान जी ॻीचीअ में रबन जा डिघा रसा सोढ़ा थी बीहंदा ऐं रबन कमाल ख़ान ऐं ओठे सां उहो हशर कंदो जो ॾह ॾिसंदो ऐं ॾह पूरो ॿियनि माण्हुनि खे मिसाल ॾींदो। तसनी करण वारनि जो अंजाम इहो हूंदो आहे। नाज़रीन, ओठे खे चवंदा हुयासीं त ही क़ैद में जॾहिं हुयो 5 वक़्त निमाज़ पढ़े पियो ऐं ॿाहिरि निकितो त असां इहो पिया सम्झूं त तमामु घणो सुधरी निकितो आहे, पर चवंदा आहिनि त शैतान जो पुछ हुके जे नड़ में केतिरा ई साल छो न अंदरि हुजे, पर जॾहिं ॿाहिरि निकिरंदो त उहो टेड़े जो टेड़ो ई हूंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठे बि पंहिंजो पाण खे उहो ई ज़ाहिर कयो आहे। नाज़रीन, सम्झी तव्हां विया हूंदा त मां कंहिंजी मिसाल ॾियां थो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन जे भाउ राणे खे अकेलो करे मारण वारा के मुड़ुस माण्हू न हुया, वॾा के भाड़िया हुया। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन खे पंहिंजी मीरा सॼी हक़ीक़त ॿुधाए चुकी आहे त मूंसां ज़ुल्म, लॼ लुट, मूंखे अगवा, मुंहिंजे मथां तशद्दुद, मुंहिंजी पुठीअ ते जेके ज़ख़्म ताज़ा बीठा आहिनि उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कमाल ख़ान ॾिना आहिनि। कमाल ख़ान जा मां धक बर्दाश्त कोन करे सघी आहियां, पर अॼु ताईं मूंखे यादि आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 254 एपिसोड में रबन त अची वेंदो, पर नाज़रीन वॾी हिकु ॾुख जी ॻाल्हि इहा आहे जो ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त हलियो, पूरी सिंध खे तमामु घणो इंजॉय ॾिनो, तमामु भलनि अदाकारनि सुठी परफॉर्मेंस कई, सुठो कमु कयो। बहरहाल ही ड्रामो तमामु जल्द बंदि थियण वारो आहे। कुझु किस्तूं बतियूं आहिनि जेको तमामु जल्द ऑन एयर थी करे ही ड्रामो पंहिंजी पुॼाणीअ ते वेंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठो ऐं कमाल ख़ान निर्वार ज़ाहिर थी पिया आहिनि। हाणे ज़हर ज़िंदगी ड्रामे जो हलणु नामुमकिन आहे, छो त रबन बि अची वियो ऐं रबन जे भाउ राणे खे बि मारे चुका आहिनि। ॿी तरफ़ ओठे जो सोट वारिस बि ओठे खां लातालुकी जो इज़हार करे चुको आहे। इन जो मतिलबु इहो आहे त वारिस ऐं
रबन गॾिजी इन्हनि कमीननि खे नेस्त ऐं नाबूद कंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रईस गफ़ार ख़ान बि अकेलो ऐं हीणो बणिजी चुको आहे। जॾहिं रबन पंहिंजी दह मीरा जी ॾिनल सॼी कहाणी रईस गफ़ार ख़ान जे साम्हूं रखंदो त रईस गफ़ार ख़ान सरेआम रबन खे इजाज़त ॾींदो त तूं कमाल ख़ान सां जहिड़ी तादी वणई सो कर, मूंखे तुंहिंजे तरफ़ां खुलियल इजाज़त आहे। रबन रईस गफ़ार ख़ान जी इजाज़त खां पोइ कमाल ख़ान जे घर घिरंदो, जिथे रबन जी भेण पठाणी ॿई कुल्हो कुल्हे सां मिलाए ॿई भेण भाउ गॾिजी कमाल ख़ान सां उहो हशर कंदा जो ईंदड़ एपिसोड में अव्हां ज़बरदस्त तरीक़े सां ॾिसी सघंदा। नाज़रीन, तमामु ज़बरदस्त ड्रामो रहियो, तमामु बहितरीन अदाकारनि परफॉर्मेंस कई। सभ खां नंबर 1 ते रबन, राणो, मीरा ऐं पठाणी तमामु वेल एंड गुड ज़बरदस्त परफॉर्मेंस करे आया आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी पहिरीं एपिसोड खां आख़िरी एपिसोड ताईं ही 4 किरदार तमामु ज़बरदस्त परफॉर्मेंस कई आहे। पर इन चइनी किरदारनि खे रोआरण वारे कमाल ख़ान हिकु नए ऐं जूनियर माण्हू थी करे तमामु सुठी अदाकारी कई आहे। तमामु ज़बरदस्त कमाल ख़ान किरदारु कयो आहे, जंहिंजी वजह खां ही ड्रामो तमामु घणो हलियो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे राइटर खे बि सलाम आहे जो एतिरियूं किस्तूं हलाए चुको, किथे बि को भंड न ॾिनो, किथे बि का ग़लती न कई। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे राइटर खे बि एप्रिशिएट कयूं था, पर ओठे बि तमामु गुड परफॉर्मेंस कई आहे। ओठे जो वॉइस क्वालिटी ऐं किरदार, ॻाल्हाइण जो अंदाज़, डायलॉग डिलीवरी तमामु ज़बरदस्त आहे। उमैद अली कलवड़ जो मां ज़ाती फैन आहियां, तमामु बहितरीन अदाकार आहे उमैद अली कलवड़ साहब। आज़म मेंगल साहब त उहा बि वर्चुअल स्टाइल अदाकार आहे, ज़बरदस्त परफॉर्मेंस कई आहे। कॉमेडी में पहिरियों दफ़ो बहरहाल ज़बरदस्त परफॉर्मेंस। सो हीरो जो किरदार एतिरो बहितरीन नमूने सां पूरी सिंध, बल्कि जिथे भी सिंधी ॿोली ॻाल्हाई ऐं ॿुधी वञे पई, उते सिर्फ़ु 4 किरदारनि जो ई नालो ॿुधण में अचे पियो। हिकु रबन, ॿियो राणो, मीरा ऐं पठाणी तमामु ज़बरदस्त परफॉर्म कई आहे। नाज़रीन, रईस गफ़ार ख़ान बि तमामु भली अदाकारी कई, वॾो सीनियर आर्टिस्ट आहे, लेजेंड आहे, उन्हनि जी का ॻाल्हि ई न आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामो पुॼाणी ते पहुचण वारो आहे, तमामु जल्द हिन जी पुॼाणी थींदी। ज़हर ज़िंदगी ड्रामो तव्हां थी सघे थो त कुझु किस्तूं ॾिसी सघो था, बाक़ी अॻिते हलणु ज़हर ज़िंदगी ड्रामे जो मुमकिन ई न बल्कि नामुमकिन आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो असांजी HD TV ते जेको छंछर ऐं आचर ते हलंदो आहे, उहो बि ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां आहे, जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी। उन ड्रामे में बि अव्हांजा मनपसंद अदाकार आहिनि। आज़म मेंगल आहे, अब्बास गुल आहे, एस भट्टी आहे, इस्माइल चांडो आहे, रिमशा शहज़ादी आहे, लाइबा बलोच आहे, ऐं इन सां गॾोगॾु महबूब शेख, मोहब कुरैशी, सजाद समो, आशिक नवाज़, अकबर उत्तरादी, उस्ताद अहमद अली दायो, उस्ताद गुल मुनीर गुल, ज़ाकिर खोसो, नदीम चांडो, ऐं उन सां गॾोगॾु ॿिया काफ़ी न्यू टैलेंट अदाकार बि आहिनि, जंहिंमें जावेद बुढ़ो, रहीम बुढ़ो तमामु ज़बरदस्त न्यू टैलेंट अदाकार में तमामु सुठी परफॉर्मेंस कई आहे। उन सां गॾोगॾु कॉमेडी में भी ज़बरदस्त अदाकार हैं अकबर उत्तरादी ऐं आशिक नवाज़। सो महबूब शेख हिन ड्रामे में ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में कमाल ख़ान जो किरदारु करे पियो, ऐं जंहिंखे अव्हां रबन जे नाले सां सुञाणींदा आहियो, आज़म जान मेंगल, उहो हिन ड्रामे में ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में कादन कबूतरी जो किरदारु अदा करे पियो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी एपिसोड नंबर 8 सुभाणे शाम 7 बजे हलंदी, सिर्फ़ु असांजी HD TV यूट्यूब चैनल ते। ॾिसण न विसारींदा। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जा रीशूट जेके आहिनि, शूटिंग दौरान जेके व्लॉग ठहियल आहिनि, उहे असां अव्हांखे असांजी TV ते ॾेखारींदासीं। सूमर खां इंशाल्लाह असांजो सिलसिलो जारी रहंदो। असांजी TV जंहिं ते अव्हां पहिरें बि तमामु घणियूं अपडेट ॾिठियूं आहिनि, तमामु वॾो चैनल आहे, तमामु सुठो चैनल आहे। इंशाल्लाह तमामु जल्द असां अव्हांखे असांजी TV ते बि एंटरटेन कंदासीं, छो त काफ़ी महीननि खां उहो चैनल बंदि आहे। इंशाल्लाह तमामु जल्द उहो खुली ईंदो तव्हांजी दुआनि सां। ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त रहियो, तमामु भली अदाकारी कई, तमामु सभिनी किरदार आहिनि। उन सां गॾोगॾु एजाज़ कुलाची तमामु पुराणे दौर जो आहे, जंहिं दौर जा नोट बि ॻरी आहे, जंहिं दौर जा नोट भी हिन टाइम बंद थी चुका आहिनि, उन्ही दौर जो अदाकार है एजाज़ कुलाची। पर ज़हर ज़िंदगी ड्रामे में पिछाड़ीअ में वीचारे 55-60 साल जी उमिरि में पंहिंजो पाण खे जेको आहे सोप सीरियल ज़हर ज़िंदगी में आणे करे पंहिंजो पाण खे ज़ाहिर करे वियो वारिस जे किरदार सां। सुठी ॻाल्हि आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे खां पहिरियां ई जेकॾहिं एजाज़ कुलाची, पत्थर दुनिया, पत्थर जा माण्हू, वकोड़ियल वजूद ऐं उन सां गॾोगॾु खोड़ सारा ड्रामा हुया, कंडनि जी सेज, पंहिंजा परावा, दर्दनि जो दरिया, अहिड़नि ड्रामनि में जेकॾहिं एजाज़ कुलाची थोरो माइंड पंहिंजो ठाहे आहे,
सखर शहर से ताल्लुक़ रखे तो को परे जो ना है जेकॾहिं रखे आहे तालुकात तो तमामु घणो पुराणो बेहतरीन अदाकार है, ज़बरदस्त स्टेज जी दुनिया में भी तमामु भलो कम किया है। एजाज़ कुलाची उर्दू में भी तमामु घणी परफॉर्मेंस कई है उर्दू चैनल ते ऐं उन सां गॾोगॾु KTN जी बुनियाद में KTN जी शुरुआत में एजाज़ कुलाची जो सोप सीरियल हलंदो जंहिं टाइम नवां उन टाइम अब्बास गुल ऐं ॿिया अदाकार काफ़ी उन्हनि खे को कमु न हूंदो। एजाज़ कुलाची तमामु घणो सीनियर है, ईअं सम्झो त PTV जे दौर जो है। बहरहाल हिन वक़्तु उनके वारिस जे किरदार सां सुञाणनि था। तमामु सीनियर आर्टिस्ट है, बेहतरीन आर्टिस्ट है। ज़हर ज़िंदगी ड्रामे में वारिस भी तमामु सुठी परफॉर्मेंस कई है। वारिस जो किरदार हीरो जो किरदार हुयो, तमामु सुठी परफॉर्मेंस कई है वारिस भी। उन सां गॾु लाइबा बलोच बिल्कुल ही न्यू छोकरी जैं तमामु उन भी सुठो किरदार किया है जो वारिस सां गॾु वारिस सां प्यार करे थी। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन ऐं मीरा जी का ॻाल्हि इन रबन ऐं मीरा जी कहानी ज़हर ज़िंदगी ड्रामे में ईअं आहे जीअं कंहिं दौर में लैला मजनू ऐं हीर रांझे जी कहानी हुई। सो रबन ऐं मीरा जी कहानी एतिरी ज़बरदस्त एतिरी बेहतरीन पूरी सिंध रबन ऐं मीरा जी परस्तार है। ना सिर्फ रबन ऐं मीरा बल्कि रबन ऐं राणो मीरा पठाणी ये 4 किरदार हैं। उन सां गॾोगॾु रबन ऐं राणे जी जेकी माउ जो किरदार हुयो तमामु सुठो हुयो ऐं रबन ऐं राणे जे पीउ जो किरदार तमामु ज़बरदस्त हुयो। हीअ 6 मतिलबु पूरो घर वारो जेको स्पेल है तमामु ज़बरदस्त इन्हनि परफॉर्मेंस कई है। तव्हां जेकॾहिं ज़हर ज़िंदगी ड्रामे में तव्हांखे कहिड़े बि अदाकार जी अदाकारी जेकॾहिं वणी आहे त कमेंट में असांखे ज़रूरु ॿुधाईंदा, छो त ज़हर ज़िंदगी ड्रामो हाणे तमामु जल्द बंदि थियण वारो आहे। इन करे अव्हां उन अदाकार जो नालो लिखंदा कमेंट में ऐं उन्हनि जो हौसलो थी पवंदो, उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी, ख़ुशी थींदी जो असांजी सिंध जा माण्हू असांखे लाइक कनि था। भले उहे सीनियर आर्टिस्ट आहिनि ज़हर ज़िंदगी ड्रामे में पहिरीं किस्त खां हिन वक़्त ताईं जेके भी कम करन था या विच में जी आयो है वारिस खान जो किरदार तमाम सुठो, लाइबा बलोच जो किरदार तमाम ज़बरदस्त हुयो जेका वारिस सां प्यार करे थी। इन सां गॾु ॿिया काफ़ी आर्टिस्ट आहिनि जीअं भाऊ आचर आयो है, तमाम सुठा सुठा अदाकार आहिनि ज़हर ज़िंदगी ड्रामे में। जेकॾहिं अव्हांखे कंहिंजी भी अदाकारी वणी आहे त असांखे कमेंट में ज़रूरु आगाह कंदा। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां नओं ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी ॾिसण न विसारींदा सिर्फ़ ऐं सिर्फ़ असांजी HD TV यूट्यूब चैनल ते, जंहिंमें अव्हांजा मनपसंद अदाकार शामिल आहिनि। जी हाँ, जंहिंमें मीरा रूबी जो किरदार अदा करे पई ऐं रबन कादन कबूतरी जो किरदार अदा करे पियो। उन सां गॾु जंहिंखे अव्हां जबल जे नाले सां सुञाणींदा आहियो अब्बास गुल, उहो बि हिन ड्रामे में आहे जेको अमानत अली जो किरदार अदा करे पियो ऐं इस्माइल चांडो नवाब साहब जो ऐं उस्ताद अहमद अली दायो जेको है कादन कबूतरी जो पीउ जो किरदार अदा करे पियो। आशिक नवाज़ वल्लू बरोच जो ऐं अकबर उतरादी कांडेरे व्याजखोर जो, खादिम हुसैन खखराणी है, यार मोहम्मद बुअड़ है, इमदाद हुसैन लाशारी है, सज्जाद समो है, महबूब शेख है, मोहब कुरैशी है। तमाम सुठा सुठा आर्टिस्ट आहिनि। इरशाद भट्टी आहे। सो ॾिसण न विसारींदा सिर्फ़ ऐं सिर्फ़ असांजी HD TV ते। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।